हाणे अपडेट कयो पिया ठुल मां फैज़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ त ठुल लॻ कार जे मामले में मामने भाणीजन में जहिड़ो हिकु औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी, हिकु जी हालत नाज़ुक लाड़काणो अस्पताल रेफरेंसी दाख़िल। ख़बर मूजिबि ठुल जे ई सेक्शन थाणे जे ॻोठ बचड़ो में गोला बिरादरी जे 2 धुरनि में 2 सालनि खां हलंदड़ कार मामले तां जहिड़ो थी पियो लठियो ऐं लोहा सिरवा सरिया लॻण सबबि बरकत अली गोले जूं 2 ॼंगूं, हिकु बांह हिकु पासिरी भॼी पयूं, जॾहिं त हिकु औरत समेत शौकत अली गोलो भी जख्मी थी पिया, जिन खे इलाज लाइ तालका अस्पताल ठुल आंदो वियो, जिथे बरकत अली गोलो खे फिर स्टैंड करण बैदि ॻणती जोगी हालत में डॉक्टर ने जख्मी खे लाड़काणो अस्पताल ॾांहुं रेफर करे छॾियो आहे। ज़ख़्मी जे वालिद मोहम्मद पनाह गोलो ऐं ॿियनि भेण रोहिंदे मीडिया खे ॿुधायो त जवाबदार आतिफ गोलो, अब्दुल्ला माशूक, अमानुल्लाह कुर्बान, इल्ताफ़ जावेदुल्लाह खो, एजाज नसीबुल्लाह आशिक़ ऐं ॿियनि वॾेरे मुस्तफ़ा खोसो जे चुर्च ते लठियो ऐं लोहनि जे शीखनि सां घर ते हमलो करे बरकत अली गोलो खे बेदर्दी सां धकणी मरण जहिड़ो करे छॾियो आहे। मरण जहिड़ो करे भॼी विया आहिनि। धकनि सबबि बरकत जूं ॼंगूं, बांह, आङूठियूं भॼी पिया आहिनि। अहिड़े इतलाह पुलिस खे ॾिनो। हद जी पुलिस बि न पहुती। ज़ख़्मी बरकत खे मरणिंग हालत में अस्पताल आंदो वियो। तुर्त इलाज खां बैदि डॉक्टर ने ज़ख़्मी बरकत खे ॻणती जोगी हालत में लाड़काणो अस्पताल ॾांहुं रेफर कयो आहे। जहिड़े एजेंसी दाख़िल गिरफ़्तारी अमल में न आई। ज़ख़्मी जो वालिद मोहम्मद पनाह गोलो इल्ज़ाम लॻाईंदे चयो त हद जो SHO गुलाम नबी बेजारणे रिश्वत एवज़ वॾेरे मुस्तफ़ा खोसो ऐं जवाबदारनि सां मिली करे असांखे माराइणु चाहे थो। हिन चयो त जवाबदारनि अॻु में बि हमला कया आहिनि। अहिड़ी फ़रियाद थाणे ते दाख़िल आहे। SHO ठुल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ असां खां 1 लख रुपया रिश्वत वठी जवाबदारनि गिरफ़्तार न कया। पुलिस जी सुस्त रवैये ऐं वॾेरनि जी सपोर्ट सबबि जवाबदार ॿीहर हमलो कयो आहे।